ठुल मां मोहम्मद आलिम नूनारी की रिपोर्ट मुताबिक ठुल कुछ ॾींहं अॻु लाशारी बिरादरी पारां जाफ़री बिरादरी ते का करण करे कुछ माण्हू ज़ख़्मी थी पिया हुआ, जंहिं जी एनसी सेक्शन थाणे में पिणु दाख़िल कराई वई हुई, जंहिं बाद धुरियुनि में झेड़े जो अंदेशो हो, जंहिं खे मद्देनज़र रखंदे मोहतरम मोहम्मद ख़ान खोसो साहब सालसी इख्तियार कंदे वॾे झेड़े खे रोके यकीनी हिकु बहितरीन अमल दाख़िल कयो हो, जंहिं जा धुरियुनि पिणु थोरा मञिया ऐं लाशारी बिरादरी पाण खे कसूरवार सम्झी संदन धुर नंबर 2 जाफ़री बिरादरी ॾांहुं मेड़ मिंथ जो काफ़िलो वठी पहुता। काफ़िले जे अॻुवाण मोहतरम मुक़दम नूर हसन ख़ान जाफ़री कई, जंहिं में मोहतरम अज़ीज़ुल्लाह ख़ान भट्टी, मोहतरम वज़ीर ख़ान लाशारी, मोहतरम मोहम्मद मुराद लाशारी ऐं ॿिया बेकाफ़ी दोस्त मौजूद हुआ। जाफ़री बिरादरी जे चङनि मुड़सनि, जिन में मोहतरम अब्दुल नबी जाफ़री, मोहतरम मोहम्मद ख़ान, मोहतरम नज़ीर अहमद जाफ़री ऐं आफ़ाक़ अहमद ख़ान जाफ़री जन तॾे ते लड़ी आया महिमाननि खे मान ॾींदे संदसि हर शइ माफ़ करे छॾी ऐं आख़िर में धुरियुनि खे पाण में भाकुर पाराया विया ऐं धुरियुनि पंहिंजो पंहिंजो सभु रंजिशूं ख़तमु करे छॾियूं।